अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? मां आदिल जान अली। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल फनी किंग। अॼु असां तव्हांखे अहिड़े हिकिड़े दोस्त सां मिलाईंदासीं। उहो सिंधी दोस्त आहे। कुझु हुन खां सवाल बि कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजो नालो? जाम खान। अच्छा, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? जाम खान। कैसा लगा मेरा मजाक? साम्हूं कैमरा में ॾिसी असांजे जेको आहे व्यूअरनि खे सलाम कयो। वालेकुम सलाम। साईं वालेकुम सलाम न, अस्सलाम वालेकुम चओ। साईं वालेकुम सलाम। हथ बि हिलायां? अच्छा, हिकिड़ो तव्हां सवाल कंदासीं। उहा कहिड़ी शइ आहे जो हुनजो सिर कपियूं त हले थी, जे नथा कपियूं त नथी हले? साईं स्कूटर। अच्छा, तव्हां कीअं सम्झो स्कूटर? साईं में तव्हांजी उमिरि घणी आहे? साईं असां माल चाहींदा। अच्छा, तव्हां माल चाहींदा आहियो। अच्छा, ॿियो कहिड़ो कमु कंदा आहियो? साईं हारी कोडल। अच्छा, तव्हां कॾहिं ज़िंदगी मोहबत कई आहे? मोहबत साईं हिकिड़ी कई हुआ, मां हिन में रोले हली वई, मुंहिंजा पैसा खणी वई, मां मोबाइलियूं खणी वई, हाणे मां उन जे इश्क में चरियो थी वियो आहियां। अच्छा, जेके ॿिया असांजा दोस्त इश्क करे कढिया आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? जी जी, तव्हां पाण खे ठाहो ॾेई मारियो पर इश्क न करियो। इश्क बा चंद्री शइ आहे। अच्छा, तव्हां इश्क माना फीलिंग जा दुख मिलियो, छा मिलियो? साईं असांखे धोखो बि मिलियो पर सभु बेवफ़ा आहिनि।